कोटड़ी बैराज वटि सिंधु दरिया में पानी की चाढ़ जारी है। जॾहिं त तोनसा बैराज वटि पानी की लाथ बाद सखर बैराज वटि पिणु सिंधु दरिया के पानी में लाथ अची वई है। उन हवाले से तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी। जी ग़ुलाम मुस्तफ़ा, छा तफ़सीलात आहिनि? जी, कोटड़ी बैराज वटि सिंधु दरिया में पानी जो चाढ़ जारी है। कोटड़ी बैराज वटि पानी जो वहिकिरो 4,38,000 क्यूसेक रिकॉर्ड किया वियो है। ॿुधायो वञे थो त कोटड़ी बैराज वटि सिंधु दरिया मां 5 खां 5.5 लख पानी गुज़रंदो, जॾहिं त 24 कलाकनि दौरान पानी सतह में वाध अचण जो कोन इम्कान आहे। जॾहिं त पाणी में मुसलसिल वाध जारी आहे। कोटड़ी बैराज वटि विचोले दर्जे जी ॿोॾि पिणु बरक़रार आहे। होॾां तोनसा बैराज वटि पाणी जी लाथ बाद सखर बैराज वटि पिणु सिंधु दरिया जे पाणीअ में लाथ अची वई आहे, जिते पाणी जी सतह 5,29,000 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। जी ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी, तफ़सील ॿुधाइण जे लाइ अवां जी महिरबानी।